नाज़रीन, डोकरी विच शहर में ज़रई बैंक जे साम्हूं मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि जी फायरिंग में क़त्ल थी वियल पोरियत लोडर ड्राइवर मौलाबख्श शेख जो केस 5 जवाबदारनि ते दाख़िल कयो वियो आहे। FIR में फरियादी मक़तूल जी घरवारी हुज़ूरा ख़ातून मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त असांजो जलबाणी बिरादरी जे माण्हुनि सां सगावती तकरार हलंदड़ हुयो, जंहिंतां गुज़िरियल अङारे वारे ॾींहुं 5 मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि, जंहिंमें 4 सुञातल ऐं 1 नामालूम जवाबदार, जंहिंमें मुख्य जवाबदार अली आज़म जलबाणी ऐं ॿिया करीम बख्श, कासिम अली, दीदार जलबाणी ऐं 1 नामालूम जवाबदार मुंहिंजे मुड़ुस खे सरेआम विच शहर में गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। पुलिस केस दाख़िल करे जांच शुरू करे छॾी आहे। सोमरो वॉलपेपर्स एंड PVC पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज, जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेनज़ीर कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786, 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।